दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, जेको न्यू सोप सीरियल अचण वारो आहे पंहिंजावेरी, उन जी बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त शायदि खुसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयूं, हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्त कमेंट करे रहिया आहिनि, बार बार इहो कमेंट अचे थो लाला रफ़ीक ज़हूर साहब मूसा जे बारे में, त को वरी कहिड़े अदाकार जो नालो लिखे थो, को कहिड़े अदाकार जो, त बाबा इन ड्रामनि में हूंदा या न। असगर चौधरी साहब आहे जेको पंहिंजी मर्ज़ी जो मालिक। असगर चौधरी साहब उहे थधी तबीअत जो मालिक आहे, सुठो इंसानु आहे, बहितरीनु डायरेक्टर आहे ऐं उहो पंहिंजी टीम खे ई अवल तरजीह ॾींदो आहे, जेको लगातार उन सां कमु कंदी आई आहे, जेका मतिलबु अदाकार उन सां यको कमु कंदा आया आहिनि ऐं उन्हनि खे ई हू घणो चांस ॾींदो अचे थो। ऐं ख़ासि करे वरी जेका इन जे इलाइक़े जा अदाकार आहिनि उन्हनि खे हू वधीक चांस ॾींदो आहे। जेका सोर्स खां ख़बर मिली आहे त तकरार ड्रामे में काफ़ी जेका अदाकार हुया उन्हनि खे चांस हिन ड्रामे पंहिंजावेरी में असगर चौधरी साहब घणो ॾींदो। त उन खां पोइ ॿिया अदाकार, पहिरियों उहे अदाकार जेका तकरार ड्रामे सां गॾु उन सां रिलेटेड में हुया ऐं उन्हनि खे हू घणो चांस ॾियण जी कोशिशि कंदो। उन्हनि जा किरदार पहिरियों, उन्हनि खे कैरेक्टर पहिरियों मिलंदो, पोइ बाद में ॿिया अदाकार बि सिलेक्ट कया वेंदा ऐं इहा ई जेको आहे कोशिशि उन जी लॻी पई आहे। जीअं जीअं नई अपडेट्स ईंदी वेंदी तीअं तीअं असां तव्हां तां पुॼाईंदा वेंदासीं। तव्हांजी असांजी इहा ई कोशिशि आहे त तव्हांजे पसंदि जा अदाकार जीअं अचनि त असां उहा अपडेट तव्हां ताईं पुॼायूं ऐं तव्हां में ख़ुशी जी हिकु लहर अची वञे। जी हाँ दोस्तों, उमेदु आहे तव्हांजा पसंदि जा अदाकार इन ड्रामे में तव्हांखे मिलंदा पंहिंजावेरी में। अॼु जो वीडियो पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।